ज़ाहिदा अबड़ो तहां सां गॾु पंहिंजे पैनलिस्ट ग़ुलाम नबी सुमरो ऐं अनवर काज़ी सां गॾु असांजो अॼु जो सूरत हाल प्रोग्राम 3 मौज़ूअनि ते मुश्तमिल आहे। असां ॻाल्हि कंदासीं पाकिस्तान में वधंदड़ इंतिहा पसंदी जे बारे में ऐं ॿियो असांजो मौज़ू आहे महांगाई जंहिं आम माण्हू जी ज़िंदगी खे तमामु घणो जेको आहे सो मुतासिर कयो आहे, पर हुकूमत उन जे बारे में अञा ताईं शायदि परेशान कोन्हे ऐं के अहिड़ा इक़दामात जेके आहिनि सो न कोन खया आहिनि जेके असांखे नज़र अचनि त को आम माण्हू खे रिलीफ मिली सघे। ऐं उन खां अलावा असां कल्ह अमेरिका में हिकिड़ी समिट थी आहे डेमोक्रेसी जे बारे में या डेमोक्रेटिक जेके मुल्क आहिनि उन्हनि खे इनवाइट कयो अमेरिका, ऐं उन समिट जे बारे में असीं ॻाल्हाईंदासीं त पाकिस्तान उन में छो कोन वियो ऐं पाकिस्तान पंहिंजो पाण खे छा जमहूरी मुल्क चवराए थो या नथो चवराए या छा उन जा सबब ॼाणण जी कोशिशि कंदासीं। त पहिरियों मुंहिंजो सुवालु आहे ग़ुलाम नबी सुमरो साहिब जिन खां। त सुमरो साहिबु तव्हां असांखे ॿुधायो त हींअर जेको सियालकोट वारो वाक़ियो थियो जंहिंमें ॾाढी जेका सा इंसान ॿुधे थो उन वाक़े जे बारे में या सोचे थो त तमामु घणो अफ़सोस थो थिए त असांजे मुल्क में एतिरो जेको आहे सो जबर कंहिं या ज़ुल्म जो जेका इंतिहा थी वञे, त उन जा जेके असरात आहिनि उहे असांजे मुआशिरे ते कहिड़ा पिया पवनि ऐं आम माण्हू जेको आहे पंहिंजे ईअं चइजे त पंहिंजनि ॿारनि खे पंहिंजे ख़ानदान खे कहिड़ी कोशिशि करे सघे थो त उन इंतिहा पसंदी खां रोके, छो जो असांजो जेको फ़र्दु आहे उहो पंहिंजे घर ते कंट्रोल थो रखे ऐं स्पेशली माइट जेके आहिनि से पंहिंजनि ॿारनि खे इंतिहा पसंदी वारी सोच खां कीअं बचाए सघनि था। महिरबानी। ताज़ो वाक़ो जेको सियालकोट शहर में थियो आहे, सियालकोट छाकाणि जो असांजो अहिड़ो शहर आहे जिते असांजूं एक्सपोर्ट्स जेके आहिनि उहे दारो मदार रखनि थियूं। असांजूं इलाही बरामदात रांदियुनि जे सामान खां वठी ऐं ॿियनि सनतुनि जूं बरामदात उहे ॿाहिरीं दुनिया सां जंहिंमें असीं ॿाहिरियूं नाणूं कमाईंदा रहिया आहियूं। उते ॿाहिरियां माण्हू जिन में चाइनीज़, कोरियन, बांग्लादेशी ऐं श्रीलंकन माण्हू सालनि खां वठी कमु कंदा रहिया आहिनि। उहो इन करे त ॿाहिरीं जेका एक्सपोर्ट आहे उन खे दुनिया जे मुक़ाबले में रखण लाइ इन्हनि चइनी मुल्कनि जे तजुर्बे खां फ़ाइदो वरितो वञे। उन करे सनतकारनि उन्हनि पंहिंजी कंपनियुनि में इन्हनि मुलाज़िमनि खे रखियो आहे ऐं फ़ाइदो उनजो असांजे वतन पाकिस्तान खे आहे, छाकाणि जो असीं उन दरामदात मां ज़र मुबदलो कमाईंदा रहिया आहियूं ऐं पर कैपिटा इनकम में बि सियालकोट जेको आहे न उहो पाकिस्तान जे ॿियनि शहरनि खां वधीक आहे ऐं उते घणो करे माण्हू जेके आहिनि उहे सनत सां लॻा पियल आहिनि ऐं बरसरे रोज़गार आहिनि। उते उन ॾींहुं छा थियो त जंहिं ॾींहुं उहो असांजो मुसाफ़िर ऐं उते जी हिकिड़ी कंपनी जो मैनेजर उहो तौहीन जे इल्ज़ाम में ऐं हुजूम जे हथां क़तुल बि थी वियो ऐं उन जे लाश खे साड़ियो वियो। उन सां थियो छा त सॼी दुनिया में असां लाइ जेको मैसेज वियो उहो सुठो कोन हो। इन क़िस्म जी वारदातूं असां लाइ के नयूं कोन हुयूं, पर सियालकोट वारे वाक़े में छाकाणि जो हिकिड़े ॿिए मुल्क जो मुसाफ़िर जेको असांजे मुल्क जे लाइ उनजी एक्सपोर्ट्स लाइ कमु करणु आयो, उनजी सनत लाइ कमु करणु आयो, उनखे उहो निशानो थी वियो। त सरकार खे गुज़ारिश आहे, पाकिस्तान सरकार खे बि ऐं असांजूं जेके बि रियासती इदारा आहिनि ऐं असांजूं जेके अदालतूं आहिनि, असांजो इंसाफ़ जो निज़ाम आहे, उहो हरकत में अचे ऐं आईंदे लाइ अहिड़नि वाक़नि खे रोके सघिजे जीअं आईंदे अहिड़ा वाक़ा न थियनि जंहिंसां असांजे मुल्क में ऐं ॿाहिरियुनि मुल्कनि में पोज़ीशन जेका आहे उहा कमज़ोर थिए। हाणे वरी अचूं था त इहो सभु कीअं थो थी सघे न, इहो सभु दीन जेको आहे असांजो न उहो इंसाफ़, अमुन ऐं रवादारी जो दीन आहे। उनजे इंसाफ़ ऐं रवादारी खे के तबिका ईअं इस्तेमालु पिया कनि जो जथनि जे सूरत में उहे वञी माण्हुनि जी जान वठी छॾनि। इन रुझान खे ख़तमु करिणो पवंदो। त इहो ख़ैबर पख्तूनख्वा जेके आम तरह नयूं स्टडीज़ आयूं आहिनि इन सियालकोट वारे वाक़े खां पोइ, त असां वटि मज़हबी इंतिहा पसंदी KPK में ख़ैबर पख्तूनख्वा सूबे में ऐं पंजाब सूबे में वधीक आहे ऐं सिंध में ऐं इवन बलूचिस्तान में उनजे भेट में घटि आहे। त सिंध जे मॉडल खां
वफ़ाक़ी हुकूमत खे बि अर्ज़ु आहे त सिंध जे हुकूमतुनि सां ॻाल्हियूं ॿोलियूं करे त भई हिते इहो कहिड़ो अहिड़ो माशरो आहे जंहिंमें बि अहिड़ा वाक़ा थिया आहिनि पर इहे वाक़ा मंतकी अंजाम ताईं माण्हुनि खे माना मारियो वञे या माण्हुनि खे नज़र आतिश कयो वञे इन हद ताईं कोन पहुता आहिनि त हिते जेका माना निसाब जी ऐं असांजो जेको टैक्स आहे ऐं जेको सरकार जो यकसां निज़ाम आहे उनखे सिंध हुकूमत रद्द कयो आहे त उन सिंध हुकूमत सां गॾिजी वफ़ाक़ी हुकूमत खे ऐं पंजाब हुकूमत खे वेही त इहो कीअं करे सघिजे जो पाकिस्तान सॼो असांजो छाकाणि जो असांजो वतन आहे उन जी माना हुरमत ऐं इज़त सॼी दुनिया में हुजे इहा असांजी पहिरीं ख़्वाहिश आहे त उन खे कीअं हिकिड़ो अमन ऐं इंसाफ़ ऐं रवादारी वारो मुल्क बणाइजे त उन लाइ असांजे सभिनी सूबनि जी क़यादतुनि खे गॾु वेही पाण में सोच वीचार करे हिकिड़ो अहिड़ो माहौल पैदा कजे जंहिंमां असीं शिदत पसंदगी घटाए हिते अमन इल्मु साइंस ऐं टेक्नोलॉजी जे तरफ़ माण्हुनि खे मोड़ियो वञे जीअं असीं 21वीं सदी जे चैलेंजिस खे दुनिया में मुंहुं ॾेई सघूं। थैंक यू। कई साहब साॻियो सवाल आउं तव्हां खां जेको आहे सो करणु चाहींदसि त इन इंतिहा पसंदी खे रोकण जे लाइ हिकिड़ो आम माण्हू कहिड़ो किरदारु अदा थो करे सघे ऐं स्पेशली आउं ॻाल्हाईंदसि सिंध जे कॉन्टेक्स्ट में त सिंध में असांजो जेको मुआशिरो आहे उहो यकीनन ॿियनि सूबनि जे जेको आहे निस्बत टॉलरेंट आहे पर उन जे हूंदे बि असां ॾिसूं पिया त उते बि हाणे इंतिहा पसंदी जेका शुरूआत थी आहे त इन में सिंध हुकूमत ऐं आम माण्हू अञा कहिड़ो पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे सघनि था जो असां उहा जेका वधंदड़ जेका शइ आहे उनखे असां रोकियूं इते ई जेका उनखे स्टॉप कयूं। जी महिरबानी। प्रियंका जी फैमिली सां अफ़सोस जो इज़हार कंदे तव्हांजे सुवाल जी तरफ़ अचूं था त सिंध में जेको सेंचुरीज़ खां रवादारी ऐं बर्दाश्त जो माहौल रहियो आहे उन में असां वटि शिदत पसंदी घटि आहे पर वधे पई ऐं आम माण्हू असांजो कंहिं बि अहिड़े इंतिहा पसंदि वारे अमल में जथनि जे सूरत में शरीक नथो थिए। जेतोणीकि केतिरा वाक़िया थियनि था इंडिविजुअल जेके असां वटि बि अलार्मिंग आहिनि ऐं ख़ासि तौर ते जॾहिं ही ॾिसो असांजे मतिलबु असां आइनी ॻाल्हि जेकॾहिं करियूं त आइन में जेको सेक्शन लॻियल आहे उनखे एज़ इट इज़ इम्प्लीमेंट कजे त बहितरु आहे। हिकिड़े माण्हू ते इल्ज़ाम लॻायो था त उनखे मौक़ो ॾियो त उहो पंहिंजो पाण खे बेगुनाह साबित करे अगरि गुनाहगार आहे त तव्हां उनखे करार वाक़ई सज़ा ॾियोसि पर तव्हांखे ॿुधायां त हेठियुनि कोर्टुनि में न को जज अहिड़े क़िस्म जो वठनि था जेकॾहिं कंहिं ते तोहीन मज़हब जो इल्ज़ाम आहे त उनजो कोर्ट जेका सेशन ताईं उनखे नथी ॿुधे वकील थिए कोन थो मुलज़िम जो ऐं पोइ वीचारो सालनि जा साल सड़ंदो रहे थो। असां वटि हिकिड़ो घोटकी जो दीवान आहे उनजो प्रॉब्लम हले पियो नोतन नालो आहे उनजो नोतन दास स्कूल टीचर आहे अबो 60 आहे उन ते कंहिं माण्हू हलाए छॾियो हाणे उन वीचारे जो अञा फ़ैसिलो छा थो थिए पियो बहरहाल अञा उनखे जीदान आहे उहो जेल में पियो आहे। आम माण्हू असांजो मां थो चवां बहितरु आहे उनखे पंहिंजे औलाद खे इहा तरबियत ॾिजे बर्दाश्त जी त तव्हां कंहिं ते जेकॾहिं इल्ज़ाम लॻे थो त कोर्ट आहे तव्हांजी कोर्ट में जेको बि असांजो आइनी हिसाबु आहे उन कोर्ट में उन माण्हू खे आंदो वञे ऐं उन जो जेको फ़ैसिलो कोर्ट करे तव्हां उनजो हथु न तव्हां कोर्ट बि न थियो तव्हां उते जेके जलाद तां थी था वञो जलाद बि न थियो तव्हां पुलिस बि थी था वञो तव्हां न थियो ऐं जेको असांजी गवर्नमेंट जो हिकिड़ो जेको बहितरु क़दम आहे त जेको हींअर तव्हांजो गॾियल हिकिड़ो सिस्टम हलियो पिए तइलीम जो निसाब ठाहिनि पिए उन खां सिंध गवर्नमेंट पाण खे अलॻि कयो आहे ऐं असां वटि तइलीमी निज़ाम बहितरु आहे उनखे अञा इहो बहितरु करे सघिजे थो त शिदत पसंदी उनखे घटाइणो पवंदो उहो सिर्फ़ु इन करे त माण्हू खे रवादार कयो साहु अचे माण्हू में ऐं कंहिंजी बि ॻाल्हि ॿुधी सघे ऐं कंहिं ते बेजा तनक़ीद या इल्ज़ाम एॾे क़िस्म जो इल्ज़ाम लॻाइजे जंहिंमें उनजी जान जो ख़तरो हुजे। आम माण्हू ऐं हुकूमत इहो करे सघे थी त तइलीम जे निसाब खे अञा बहितरु बनाए सघे थी। सुमरो साहब तव्हां खां हिकिड़ो ॿियो सुवाल हींअर ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी सर्वे रिपोर्ट आई आहे ऐं उन में ॿुधायो वियो आहे त पाकिस्तान में महांगाई जेका आहे उहा 85% जेको आहे सो माण्हुनि जी रिपोर्ट आहे त महांगाई तमामु घणी थी वई आहे ऐं उन्हनि जी क़ुवत ख़रीद जेका आहे उहा तमामु घटि थी वई आहे हली त उन्हनि इहो बि इल्ज़ाम लॻायो आहे सर्वे में
त तव्हांजे मुल्क में 2 जेके इदारा आहिनि, हिकिड़ो पुलिस ऐं ॿियो अदलिया। उहे पहिरें नंबर ते पुलिस करप्ट आहे, ॿिए नंबर ते अदलिया करप्ट आहे। हाणे असांजे मुल्क में जेका महांगाई थिए पई या जेका बि सूरत हाल क्रिएट थिए थी, उन में लॉ एंड ऑर्डर खे मेंटेन करण लाइ पुलिस जेको आहे सो पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे ऐं इंसाफ़ खे मेंटेन करण लाइ अदलिया आहे। पर इहे ॿई जेकॾहिं करप्ट आहिनि त पोइ हिकिड़े आम माण्हू जी ज़िंदगी ते उन जा कहिड़ा असर पिया पवनि ऐं हीअ जेका सॼी सूरत हाल असांजे मुल्क में क्रिएट थी आहे, उन जो कीअं जेको आहे तदारुक थी सघे थो, उन जे बारे में थोरो असांखे ॿुधाईंदा। तव्हांजे जिन सवाल में महांगाई जे मुतलिक़ बि सवाल आहे ऐं उन खां पोइ करप्शन जे मुतलिक़ बि सवाल आहे ऐं जेका मौजूदु सरकार बरसर इक़्तिदार आहे उहा इन करप्शन जे ख़िलाफ़ु नैरेटिव ते बरसर इक़्तिदार आहे। वन ऑन वन उनखे ॾिसूं था त जीअं तव्हां पंहिंजे सुवाल में चयो त आउं पाण बि ॾाढो हैरान थियो आहियां ऐं आउं पाण बि इनखे मुंहुं बि ॾेई रहियो आहियां त 85% माण्हुनि जो हिन महांगाई जे करे क़ुवत ख़रीद घटि थी आहे ऐं जल्दी हिकिड़ो नओं मिनी बजट बि अचण वारो आहे। मिनी बजट का पाकिस्तान में असांजे वतन में का नई ॻाल्हि कोन्हे, पर हिते छाकाणि जो माण्हू महांगाई जा मारियल आहिनि ऐं नए सिरे जा ही था चवनि त असीं टैक्सिस कोन हणंदासीं। शौकत तरीन साहिबु असांजो फाइनेंस मिनिस्टर या मुशीर ख़ज़ाना उहो चए थो त असीं के बि नवां टैक्सिस कोन हणंदासीं, पर जेके टैक्सिस आहिनि उन्हनि में रदो बदल थींदी। जीअं सेल्स टैक्स लाइ उहे चवनि था त यूनिफॉर्म कंदासीं असीं उनखे, यानी सभिनी शयुनि ते जिन में किन ते घटि आहे किन ते वधि आहे उनखे 17% कंदासीं। ॿियो असां जेके गुज़िरियल बजट में टैक्सिस जेके माना घटाए छॾिया मोबाइल ते, बैंक ट्रांज़ेक्शन्स ते, फूड आइटम्स ते, उहे वापसि हणंदासीं। ऐं टी ॻाल्हि इहा कंदासीं त जेको असांजो बजट आहे तामीर जो उनखे बि थोरो घटाईंदासीं। हाणे वजह उनजी इहा आहे त जॾहिं तव्हां सोशल सेक्टर में जेका अनाउंसमेंट कई जुलाई खां वठी जेका बजट जंहिंजो निफ़ाज़ आहे असां वटि, त उन में थोरा थका तव्हां पैसा रखिया तामीर लाइ, उन्हनि में बि कटौती कई वेंदी। इन जो मतिलबु इहो थियो त रियासत हिकिड़े बहरान खे मुंहुं ॾेई रही आहे त रियासत ओतिरा टैक्सिस कलेक्ट कोन करे रही आहे। इहो सभिनी हुकूमतुनि जो प्रॉब्लम हो, पर मौजूदा हुकूमत में इहो टैक्स कलेक्शन ऐं अंदाज़े हुकुमरानी ऐं फिनेंशियल डिसिप्लिन जेको आहे उहो सुवाल इहो थिए त 5-6 सेक्रेटरी ख़ज़ाना मुल्तवी तब्दील थिया आहिनि ऐं वज़ीर ख़ज़ाना बि ही या मुशीर ख़ज़ाना ही 5 आहिनि। त छाकाणि जो 3 सालनि में जॾहिं तव्हांजा मामला 5 माण्हू हलाइनि त पोइ उन में यूनिफॉर्मिटी नथी अचे ऐं उन जे करे रियासत वटि छाकाणि जो टैक्स कलेक्शन उन पैमाने जी कोन्हे, उन करे हू मिनी बजट में आणनि। उन सां महांगाई जो हिकिड़ो नओं तूफ़ान उथंदो ऐं जेका सरकार 120 अरब रुपया महांगाई सब्सिडी पैकेज जी ॻाल्हि कई उहो हवाउनि में आहे ऐं अञा ताईं उन जी पहुच जेका आहिनि उहा माण्हुनि ताईं कोन थी आहे। ऐं वरी इहो था चवनि त पेट्रोल जेको आहे तमामु घणो महांगो कयो, पाकिस्तान जी तारीख़ जो महांगो तरीन पेट्रोल जेको आहे न उहो असीं हर शइ में, रुॻो गाॾियुनि में कोन थो कमु अचे, पर हर शइ जी सनत में हर ॻाल्हि में पेट्रोल जो अमल दख़ल आहे ऐं पेट्रोल जी प्राइसिस वधण बि महांगाई जो हिकिड़ो सबबु आहे। त हाणे आलमी मार्केट में जेको बैरल आहे न उहो सस्तो थियो आहे, उहो तक़रीबन 7-8 रुपया आलमी मार्केट में घटिजो आहे। $85 मां 74, हा $85 मां पेट्रोल जेको आहे न आलमी मार्केट में $85 मां $74 ताईं पहुतो आहे। त छा असांजी सरकार जेका आहे उहा उन तनासब सां हिन दफ़े जेका माना हाणे अघु मुक़ररु कंदी ओघरा, त उहा इन सां असांखे उमेद आहे त छाकाणि इहा आवाम दोस्त सरकार आहे त उहा पेट्रोल खे जे अघ खे घटाईंदी। ऐं वरी बाक़ी जेका ॿी ॻाल्हि कई तव्हां करप्शन जी, छाकाणि जो हीअ नैरेटिव हीअ सरकार जेका आहे उहा करप्शन जे ख़िलाफ़ु नैरेटिव खणी आई आहे। ऐं एमनेस्टी इंटरनेशनल जी हीअ रिपोर्ट जेका अदालतुनि ऐं पुलिस ते आहे, इहा असांजे हुकुमराननि जूं अखियूं खोलण लाइ काफ़ी आहे। छा हू इन ते ध्यानु ॾींदा त इन्हनि ॿिन्ही इदारनि में जेके लीडिंग इदारा आहिनि उन्हनि में करप्शन खे घटाए सघिजे। कैसे हाणे तव्हां ॿुधो सुमरो साहिब खे
त महांगाई जेका आहे सा ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जे सर्वे जे मुताबिक़ वधे पई, पर तव्हां उनखे कीअं था ॾिसो त छा जॾहिं मुआशिरे में या कंहिं मुल्क में जॾहिं महांगाई वधे थी त छा उन सां गॾु क्राइम जो जेको आहे सो रेट बि वधे थो? जी बिल्कुलु, इहो त ईअं सम्झो त तालमेल आहे। महांगाई वधंदी त पोइ जेके माण्हू जिन वटि रोज़गार न हूंदो उहे आख़िर छा कंदा? रोज़गार उन्हनि खे मिले कोन थो, पोइ लामाल आहे, उहो ग़लति रस्ते ते अची ऐं जुर्म कनि था पिया। पर तव्हांजे सुवाल सां गॾु उहा हिकिड़ी ॻाल्हि मां ॿी करे वठां तव्हांखे, त विछुनि जो हिकिड़ो टोलो हुयो, पोइ उन्हनि खां पुछनि तव्हांजो सरदार केरु आहे? जेका ॻाल्हि तव्हां कई त करप्शन जो जेका ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल उनजो जेको आयो आहे त पुलिस ऐं जुडिशरी में, त उन्हनि खां पुछनि विछुनि जे त तव्हांजो सरदार केरु आहे, त विछुनि जो हथु लाइ त ख़बर पवई। असांजो कहिड़ो इदारो आहे जी हथु लाइ तव्हांखे ख़बर पवंदी त उन में करप्शन केतिरी आहे? सो हथु न लाइ जे बहितरु आहे हिननि खे। ऐं ॿियो वरी तव्हां ॿाहिराड़ी में हिकिड़ो चवंदा आहिनि त उहो चोर खे चवनि त तोते ॾंडु केतिरो रखूं, त उन वीचारे चयो साईं वॾेरा साहिबु ॾंडु मूं ते ओतिरो रखो जेतिरो राज सहे। त हुन चयो साईं राज सहण जो मतिलबु कहिड़ो आहे? मां वरी चोरी करे हुनखे ॾींदुसि न। सो महांगाई, करप्शन ऐं जेको बदअमनी, इहो हिकिड़ो सम्झो ट्रैक आहे जेको असांजे मुआशिरे खे डिस्टर्ब करे पियो, जंहिंमें माण्हू मजबूरनि खे जेके हिकिड़ा त आहिनि क्रिमिनल जेके आदतनि आहिनि, हिकिड़ा नौजवान अहिड़ा अचनि था जेके मजबूरनि अचनि था, पोइ उन ट्रैप में फासी था पवनि। ऐं उन जे लाइ इहो आहे त तव्हांजी हुकूमत महांगाई खे कंट्रोल करे ऐं उहो जेको नौजवान नसुल जेको असांजो ग़लति राह ते वञे थो पियो, उनखे को बहितरु नमूने सां रोज़गार ॾियनि, इंडस्ट्री वग़ैरह हणनि। बाक़ी टैक्सिस जेके असां कमाए ॿाहिरि ॾियूं था वञी, मिनी बजट आणियूं था वञी, इन्हनि में असांखे फ़ाइदो कोन थो पवे, नुक़सानु थो पवे। ऐं क्राइम इन करे ॾिसो तव्हां, स्ट्रीट क्राइम छो थो वधे पियो? यंग नौजवान कनि था पिया, बाइक ते अचनि था, ॿिए वरी ग़रीब खां फुरियो था वञनि पिया। इहे रोकणु सिर्फ़ु डंडे सां कोन रोकबा, पर तव्हांखे पंहिंजी मईशत खे बहितरु करिणो पवंदो। सुमर साहिबु, हींअर अमेरिका हिकिड़ो जेको आहे सो समिट रखियो हो ऐं उन में पाकिस्तान बि इनवाइटेड हो, पर पाकिस्तान जेको आहे सो काफ़ी अरसे खां असांजो वज़ीर आज़म इंतज़ारु कंदो रहियो त जो बाइडन जी जेका आहे असां वटि कॉल अचे, पर उहा कॉल त कोन आई। बहरहाल हींअर ॾाढो हिकिड़ो सुठो मौक़ो आहे पाकिस्तान खे त उन समिट में दाख़िल थिए हा ऐं ॻाल्हाए हा, जेके बि असांजा मसइला आहिनि उन जे थ्रू असां उते बयानु कयूं आहे। पर असां उन समिट में हिसो वठण खां जेको आहे सो इनकार करे छॾियो। इन जा कहिड़ा सबब आहिनि? जो बाइडन इंतिज़ामिया 100 खां मथे मुल्कनि जी जमहूरी माना समिट चऊं पाण खे, या जमहूरियत जी कॉन्फ्रेंस चऊं, उहा 9 ऐं 10 दिसंबर ते मुनक़िद कई आहे। पाकिस्तान बि उन में दावतियल हो। तव्हांजो जेको सुवालु आहे त पाकिस्तान उन में शिरकत न कई, वज़ारत ख़ारिजा उन लाइ जेको बयानु जारी कयो आहे उन में इहो कयो आहे त असीं तव्हां सां गॾु रहंदासीं ऐं लेटर स्टेजिस में जेके कॉन्फ्रेंसूं थींदियूं ऐं जेके ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं, जेको सफ़ारती ऐं तालुकात हूंदा, उन में हिक ॿिए सां गॾु हूंदासीं। पाकिस्तान ऐं अमेरिका जा तालुकात जेके आहिनि उहे पाकिस्तान जे वजूद अचण जेतिरा ई पुराणा आहिनि। असांजो पहिरियों वज़ीर आज़म लियाकत अली ख़ान उहो अमेरिका जे दौरे ते वियो, उन ॾींहं खां वठी अमेरिका सां असांजा स्ट्रेटेजिक, फाइनेंशियल, हर तरह जा तालुकात आहिनि ऐं वक़्तनि फ़वक़्तनि ॿिन्ही मुल्कनि हिक ॿिए जी मदद बि कई आहे। उन करे ई ॿई मुल्क ऐं पाकिस्तान जेको आहे उन जी जेका जियो स्ट्रेटेजिक सिचुएशन आहे ऐं जेका नज़रअंदाज़ नथो करे सघिजे, पर हिन टाइम ते जेकॾहिं इमरान PTI सरकार जेको इहो फ़ैसिलो कयो आहे, इहो मुल्क जे वसीदर मफ़ाद में रखी कयो हूंदो, छाकाणि इहो अञा डिक्लेयर कोन थियो आहे त इहो छो कयूं, पर छाकाणि जो चीन ऐं रूस इहे बि हिक ई वक़्तु अमेरिका वारी इन जमहूरी कॉन्फ्रेंस में सॾायल कोन हा, ऐं उन करे असांजा वरी चीन सां तमामु घणा लगापा ऐं रूस सां वरी असांजा नई तरह सां नवां लगापा पिया शुरू थियनि। ऐं चीन सां असांजो सिपेक ऐं असांजा इक़्तिसादी मफ़ादात वाबस्ता आहिनि। उन करे मतां इहा सरकार जेको आहे उनखे बैलेंस कयो हुजे, त छाकाणि जो चीन जेको आहे उहो इन में दावतियल कोन्हे। वरी ॿी ॻाल्हि कंदासीं, मुंहिंजे लाइ वरी हिकिड़ी ॿी दिलचस्प ॻाल्हि आहे, उहा इहा आहे त हिन में ताइवान खे दावत ॾिनल आहे। ताइवान चीन जो हिकिड़ो
टोटल हिसो आहे जिते चीन जो किले में इहो मुंहिंजे चीन जो हिसो आहे यानी पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना जो हिसो आहे पर छाकाणि उहो हींअर आज़ादु मुल्क आहे ऐं ॾाढो शाहूकारु मुल्क आहे 1987 खां वठी जमहूरियत आहे हुन में ऐं उनखे अॻे पहिरीं हुन में मार्शलाऊं आहियूं ऐं माओ चेयरमैन माओ वारे इनकलाब खां पोइ ताइवान जेको आहे न उहो हिकिड़े अलॻि मुल्क जी हैसियत में क़ाइमु रहियो ऐं चीन दरअसल छा आहे जो पंहिंजो जीअं हांगकांग हासिलु कयईं बिना कंहिं गोली हलाइण जे उहो मुस्तक़बिल में इहो उमेद थो रखे थो चाइना सां हुनजा ताइवान सां हुनजा तालुकात बहितर थी वेंदा त ताइवान त सॼियल हो पर चीन सॼियल न हो त उन ते चीन सरकार बि उनजी माना कड़ी तनक़ीद कई आहे इन ते त तव्हां जेको आहे उहो असांजी टेरिटरी उनखे दावत ॾिनी आहे पर मतिलबु अज़ीम ताक़त जेका आहे चीन उनखे तव्हां दावत कोन ॾिनी आहे त इहो सभु कुझु हलंदो पियो पर हिकिड़ो नंढड़ी ॻाल्हि आउं कंदो माना पंहिंजी गुफ़्तगू ख़तमु थो करियां त बाइडन इंतिज़ामिया हीअ जेका जमहूरी कॉन्फ्रेंस कई आहे उन जा मक़ासिद बि के वॾा हूंदा ऐं पहिरियों दफ़ो घणे ज़माने खां पोइ वरी अमेरिका नई लाइन त कोन ड्रा करणु वियो आहे जेका अॻे हुनजी सोवियत यूनियन सां सर्द जंग जे सूरत में मौजूदु हुई दुनिया जे ताक़तुनि सां हू हिकिड़ो नओं इतिहाद जोड़े ऐं बाक़ी ताक़तुनि सां जेके हू सम्झे थो त उहे डेमोक्रेसी जे ख़िलाफ़ु आहिनि या अमेरिकी मफ़ादात जे ख़िलाफ़ु आहिनि त उन्हनि सां हू मुआदो अटकाइण थो चाहे उन करे हुन इहे जमहूरियत समिट ऐं इन क़िस्म जूं ॻाल्हियूं बाइडन इंतिज़ामिया या कोशिशि कई आहे त हू हिकिड़ो ब्लॉक तश्कील ॾेई वञण में कामयाबु थी वञे हाणे उन ब्लॉक जा मक़ासिद अॻियां हली ईंदा ऐं पाकिस्तान जी जेका माना हुन सां नाराज़गी आहे अमेरिका जी जेका माना जीअं तव्हां चयो त काल जी ॻाल्हि हुई ऐं आउं सम्झां थो त दुनिया जे ममालिक जा तालुकात हिकिड़ी काल ते कोन्हनि ऐं दुनिया जा ममालिक जा तालुकात जेके आहिनि उहे तमामु गहरी सफ़ारत ऐं तमामु वॾी अकुलमंदी ऐं हिक ॿिए जे मफ़ादात ते मबनी हूंदा आहिनि त असांखे इन ॻाल्हि खे एतिरो में बि इहा ॻाल्हि वज़ीर अज़म चई छॾी हुजे पर वज़ीर अज़म साहिबु जेको आहिनि उहे पंहिंजा जेके माना डिप्लोमेटिक कार्ड्स आहिनि उहे सीने सां लॻाए रखिया वञनि कैसा मुंहिंजो आख़िरी सुवालु आहे तव्हां खां ऐं समिट जे बारे में अमेरिकन समिट जे बारे में तव्हां खां पुछणु चाहींदसि त सुमरो साहिबु चयो त अमेरिका छा वरी हिकिड़ी जेको आहे सो लाइन ड्रॉ थो करणु चाहे ऐं असांखे ख़बर आहे त दुनिया जेको आहे सो ॿिनि ब्लॉक्स में विरहायल आहे पर छा वरी उहा जेका आहे सा ईअं चइजे त विरासत ॿीहर जेका आहे सा थियण वारी आहे या उनखे प्रोमिनेंट करण जी कोशिशि पई कई वञे इहा समिट रखी ऐं पाकिस्तान इन में शिरकत न करे जेकॾहिं सही क़दम खयो आहे त उहो बि असांखे ॿुधायो त कहिड़ो उन सही क़दम खयो आहे छा वाक़ई इन सां असांखे फ़ाइदो थींदो या इन में शामिलु थी न करे असां का वॾी ग़लती कई आहे उन ते थोरी रोशनी विझिजव ॾिसो अमेरिका जो जेको हिन वक़्तु आहे प्रेसिडेंट जो बाइडन उनजे अचण सां जॾहिं अफ़गानिस्तान मां उन फ़ौजूं कढियूं ऐं उन खां पोइ जेका हुन ते तनक़ीद थी आहे पंहिंजे मुल्क में तोड़े यूरोप में उन खे काउंटर करण जे लाइ हुनखे कुझु त करिणो हुयो ऐं हिन वक़्तु जेको हिकिड़ो अकेलो सुपर पावर थी हुयो सोवियत यूनियन जे टुटण खां पोइ उहा हुनजी पोज़ीशन थोरी ॾुॾे पई त हू चाहे थो त मां अहिड़ो वरी ब्लॉक खणी अचां जेको पर उन जे साम्हूं हींअर चाइना आहे जेको मुआशी पावर पंहिंजो पाण खे सम्झे थो पियो झेड़े खां बचे थो पियो हाणे हिन वक़्तु ॿिनि रशिया सां यूक्रेन ते उहो झेड़ो कयो वेठो आहे अमेरिकन अफ़गानिस्तान मां निकितो आहे यूक्रेन जी सपोर्ट थो करे पियो ऐं ताइवान जी सपोर्ट थो करे खुलेआम पियो हिते असांखे हुन दावत ॾिनी ऐं जनूबी एशिया में 4 मुल्कनि खे दावत ॾिनई त 110 मुल्क जीअं ॿुधायो सुमरो साहिबु त उन्हनि खे वर्चुअल जेका हीअ कॉन्फ्रेंस थिए थी पई हू वाक़ई चाहे थो त वरी उन जो हिकिड़ो को अहिड़ो ब्लॉक ठही अचे जेको हुनखे वरी हिकिड़ो लीडर सम्झे पूरी दुनिया जो जेका हू पाण सम्झे पियो त असां थोरो हींअर कमज़ोर आहियूं मैशत बि हुनजी उहा का एतिरी बहितर कोन्हे का हिन वक़्तु ऐं असांजो जेको फ़ैसिलो आहे न उहो मां सम्झां थो त हक़ाइक़ खां वधीक जज़्बाती आहे असां फ़ैसिलो कयो चाइना जे चवण ते या चाइना खे ख़ुशि करण जे लाइ चाइना उन जो ख़ैरु मक़दम कयो आहे ठीकु आहे ओपन कयो आहे हुन हर मुल्क जा पंहिंजा मफ़ाद हूंदा आहिनि असां रीजनली भली चाइना सां ॻंढियल हुजूं पर तव्हां ॾिसो असांजो ख़वास
हींअर बि जॾहिं रिटायरमेंट खां पोइ माल पाणी खणी थो वञे त उहो किथे थो वञे, या यूरोप में थो वञे या अमेरिका में थो वञे पियो, चाइना तो वञे कोन थो पियो। त उन्हनि जा मफ़ाद अल्टीमेट अमेरिका सां गॾियल आहिनि। ऐं हीउ जेको फ़ैसिलो थियो आहे, ऐं उहो बि जेको दफ़्तर ख़ारिजा हिकिड़ो अजीब क़िस्म जो प्रेस रिलीज़ कढियो आहे त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे दावत ॾिनी, असां जेका नेक्स्ट हूंदी तव्हांजी उन में तव्हां सां गॾु हूंदासीं, तव्हां हींअर छो गॾु न हूंदो। उन जे लाइ कुझु मुख़्तलिफ़ रूमर्स आहिनि त हिन वक़्तु जेका पंहिंजी सूरत हाल आहे त ह्यूमन राइट्स जी, उहे थी सघे थो सवाल थियनि हा। उन्हनि सुवाल जवाबनि खां वज़ीर आज़म साहिबु थोरो लमाए पियो। हिकिड़ो इहो चवणु आहे। ॿियो त रशिया खे ऐं सऊदी खे दावत न हुई, चाइना खे दावत न हुई, सऊदी इन करे किंगडम आहे हुते उनखे दावत कोन ॾिननि, पर सऊदी त अमेरिका जे ब्लॉक में आहे, उन में त का ॿ रायूं कोन्हनि के। ऐं जेका टियों आम आहे इहो आहे त जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु इन ॻाल्हि ते काविड़ा आहियो त तव्हांखे कॉल न कई वई आहे, इहो हिकिड़े माण्हू जो जज़्बाती फ़ैसिलो आहे। मुल्कनि जा मफ़ाद माण्हुनि सां ॿधल न हूंदा आहिनि। असांजो हिन वक़्त जो मफ़ाद इहो आहे त असां अहिड़े कंहिं जमहूरी फोरम ते पंहिंजी ॻाल्हि रखूं ऐं पंहिंजा जेके मसइला आहिनि, जीअं असांजो कश्मीर जो मसइलो आहे, उहे बि असां मसइला पंहिंजा रखूं त जेके एमिकेबली हल थियनि। ऐं असांखे इहे नुक़सानु बि आहे जेकॾहिं असां हिकिड़ो फोरम मिस कयो आहे न, 110 मुल्कनि जो फोरम तव्हां मिस था करियो पिया, जंहिंमें तव्हांजे लाइ हींअर पूरी जेका मीडिया आहे उहा तव्हांखे क्रिटिसाइज़ पई करे त तव्हां उन में छो न शामिलु थियो, जॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे जमहूरी चओ था पिया। त इन जा फ़ाइदा वधीक न आहिनि, नुक़सान वधीक आहिनि। ऐं अमेरिका बहादुर तव्हां ॾिसिजो त अॻिते हली असांखे किथे न किथे वरी नुक़सानु ॾींदो, छो त तव्हां IMF वटि वञो था, सपोर्ट तव्हांखे अमेरिका थी करे, तव्हां FATF वटि वञो था पिया, तव्हांखे सपोर्ट अमेरिका थी करे पई। तव्हां माना ईअं सम्झो त अनरिटन तव्हांजो इलाक़ आहे अमेरिका सां। चाइना तव्हांखे सवाइ सीपेक जे ॿियो कहिड़ी शइ तव्हांखे सपोर्ट थो करे पियो। असांजी हिमालय खां वधीक दोस्ती आहे, समुंड खां गहरी दोस्ती आहे, इहे ॻाल्हियूं आहिनि करण जूं। चाइना जो पंहिंजो मफ़ाद आहे। ऐं पाकिस्तान जी तव्हांखे मां ॿुधायां जेका पोज़ीशन आहे न जियो स्ट्रेटेजिक, उहा इंतिहाई अहम आहे। पर पोइ असांजा जेके माण्हू आहिनि, जेके अहिड़े कर्ता धर्ता आहिनि न, उन मञा फ़ाइदो कोन था वठनि, इन करे असांजो अवाम फ़ाइदो कोन थो वठे। मुंहिंजे सम्झ में असां इन समिट में शामिलु न थी पंहिंजो नुक़सानु कयो आहे। नाज़रीन, असांजो प्रोग्राम सूरत हाल उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। असां अॼु महांगाई ऐं दहशतगर्दी, इंतिहा पसंदी, उन खां अलावा अमेरिकन समिट जेका डेमोक्रेटिक मुल्कनि खे घुराए हिकिड़ी जेका आहे, असां अमेरिका तरफ़ां 110 मुल्क उन में इनवाइटेड हुआ, पाकिस्तान बि उन में शामिलु हो, पर पाकिस्तान उन में शिरकत न कई। असां उन ॻाल्हि ते डिस्कस कयो त छा पाकिस्तान खे इन जो को फ़ाइदो पहुचंदो, या इहो फ़ैसिलो जेको आहे उहो को दूरअंदेशी वारो फ़ैसिलो हो। त असांखे ख़बर पई त असां शायदि मिस्टेक कई आहे। इहो त हाणे अॻियां वक़्तु हली साबित कंदो त छा इन सां असांखे को नुक़सानु पहुतो आहे, छो जो असां हमेशह ग़लति फ़ैसिला कया आहिनि जंहिंसां क़ौम ऐं मुल्क खे शदीद नुक़सानु पहुतो आहे। ऐं उन्हनि नुक़साननि जो अज़ालो जेको आहे उहो हमेशह या जेको उनखे भोॻियो आहे उहो अवाम भोॻियो आहे। हींअर बि शायदि जेकॾहिं को नुक़सानु पहुतो त उनजी भोगना वरी बि जेका आहे असां अवाम खे ई भोगणी पवंदी। इन ई दुआ सां त शल असांजी अवाम खे जेको आहे सो रिलीफ मिले ऐं ख़ुशहाल थिए, ऐं असांजे हुक्मराननि खे सही फ़ैसिला करण जी जेका आहे असां क़ुवत अता थिए। तव्हां खां मोकिलायूं था। अल्लाह हाफ़िज़। Thank you.